खबर शामिल कयूं पिया रुकुन बुरड़ा खां। इमरान खान जो बेएतमादी रिथ खां भॼण वई असेंबली टोड़ण वारो फ़ैसिलो आइन ऐं कानून जूं धज्जियूं उॾायूं वयूं आहिनि। इमरान खान खे असेंबली टोड़ण पाण खे हिकु बुज़दिल तौरु ज़ाहिर करण सां गॾु बुज़दिल वज़ीर आज़म जो सबूत ॾिनो आहे। अहिड़ो इज़हार पीपी यूथ विंग तालका संजोरो सदर फरमान लिगारी प्रेस क्लब रुकुन बुरड़ा ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे कयो। फरमान लिगारी वधीक चयो त असांखे उमेद आहे त सुप्रीम कोर्ट इमरान खान जी गैर आउनी असेंबली टोड़ण वारे फ़ैसिले खे रद्द करे असेंबली बहाल कंदी। नए वज़ीर आज़म जी चूंड जो फ़ैसिलो ॾींदी ऐं इमरान खान जी अॼु वारे कयल फ़ैसिले मां मुकमल तौरु ज़िया मुशरफ जी आमरियत वारो किरदारु अदा कयो आहे, जंहिंखे अपोज़िशन ऐं जमहूरी पसंद माण्हू कॾहिं बि क़बूल न कंदा। हुन चयो त इमरान खान जंहिं चयो हो त आउं आख़िरी बाल ताईं खेॾंदुसि, पर बुज़दिल खान पिच छॾे बाल बि गॾु खणी वियो। हुन चयो त पीपी सदाई मुल्क जी सलामती ऐं जमहूरियत जे मज़बूतीअ लाइ कमु कयो आहे ऐं उहो जमहूरी पसंद वारो किरदारु बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं आसिफ अली ज़रदारी करे रहिया आहिनि। उहो ॾींहुं जल्दी अचण वारो आहे जॾहिं मुल्क जो जमहूरी वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी हूंदो। रिपोर्ट कराए जान मोहम्मद WBN न्यूज़ रुकुन बुरड़ा।